ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंमें 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। क़ौमी शाहराह ते हादसे में ख़ैबर पख्तूनख्वा वेंदड़ कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में 3 ॿारड़ा, 2 औरतूं, 1 मर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासिन अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। क़ौमी शाहराह ते हादसे में ख़ैबर पख्तूनख्वा वेंदड़ कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में 3 ॿारड़ा, 2 औरतूं ऐं 1 मर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां खे आगाह कयूं पिया। भिरिया सिटी वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहराह ते हादसे में ख़ैबर पख्तूनख्वा वेंदड़ कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में 3 ॿारड़ा, 2 औरतूं ऐं 1 मर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो। हादसे में 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। क़ौमी शाहराह ते हादसे में ख़ैबर पख्तूनख्वा वेंदड़ कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में 3 ॿारड़ा, 2 औरतूं ऐं 1 मर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। भिरिया सिटी वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिंमें 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। भिरिया सिटी मां आवाज़ जी रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार सां। जी राणा अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। गोठ गुलाम हैदर अराई लॻ गोठ पीरमाही वासी मोटरसाइकिल सवारनि खे कराची खां केपीके वेंदड़ तेज़ रफ़्तार कार जो पोयां ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 3 मासूम ॿारड़ा नजीबुल्ला पुट बशीर अहमद कलोड़ो, अला बचाई धी फौजी निसार अहमद कलोड़ो, आसिया धी निसार अहमद कलोड़ो, वज़ीरा ज़ाल निसार अहमद कलोड़ो, आयशा ज़ाल फौजी बशीर अहमद कलोड़ो सख़्त ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि फौरन जेको आहे तिबी इमदाद लाइ भिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो, ऐं जिते डॉक्टरनि पारां जेको आहे ज़ख़्मियुनि खे फौरन तिबी इमदाद ॾियण बाद ॿिनि ज़ख़्मियुनि आयशा ज़ाल बशीर अहमद ऐं फौजी नौजवान निसार अहमद कलोड़ो खे गणती जोगी हालत में वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल रेफर करे छॾियो। जॾहिं त ॿिए पासे इतला मिलण ते भिरिया सिटी पुलिस हादसे वारे हंधि पहुची कार सवारनि खे कार समेत हिरासत में वठी छॾियो, ऐं इन सिलसिले में ज़ख़्मियुनि जे भाइटे परवेज़ अहमद कलोड़ो ॿुधायो त चाचे वारा जेके आहिनि भिरिया सिटी खां मोटरसाइकिल ते सवार थी ख़रीदारी करे ॻोठ पीरमाही अची रहिया आहिनि त तेज़ रफ़्तार कार जेको आहे पोयां उनखे टक्कर हयो, जंहिं सबबु हीउ हादसो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राणा अब्दुल सत्तार अपडेट करण लाइ।